मटियारी मां ख़बर आहे वाते पहुचाए पिया अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी वेझो ॻोठ नूर खान भुॻियो भरिसां ॻोठाणनि केले जे फसल में नौजवान औरत जो लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। मटियारी पुलिस फौरी तौर वाक़े वारे हंधि पहुची औरत जी लाश खे खणाए मटियारी तालका अस्पताल पहुचायो। मीडिया ते नामालूम नारी जो लाश मिलण जूं ख़बरूं हलण बैदि अल्लाह ॾिनो सांद जा रवासी सोलंगी बिरादरी जा माण्हू अस्पताल पहुता जिन लाश जी सुञाणप 18 सालनि जी गज़ाला धीअ गुलाम रसूल तौर ते कई। नारी जे पीउ गुलाम रसूल मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी धीअ सुबुह जो माउ सां गॾु मटियारी मां दवा वठण लाइ वई हुई। रस्ते मां नामालूम कार सवार खेसि अगवा करे विया ऐं खेसि क़त्ल करे लाश खे केले जे बाग़ में उछलाए विया। वालिद गुलाम रसूल सोलंगी वधीक ॿुधायो त मुंहिंजी न्याणी खे अगवा करे क़त्ल कयो वियो आहे। हिन चयो त मुंहिंजी न्याणी गज़ाला घरवारी रहीमा सोलंगी सुबुह दवा वठण लाइ घरां निकितियूं हुयूं त कार सवार हथियारबंदनि न्याणी खे अगवा करे खणी विया। हिन चयो त पोरे ताईं ख़ैबर शहर में मज़दूरी कंदो आहियां, अॼु बि मज़दूरी ते वियो हुउसि त पोयां पुट फ़ोन ते न्याणी जे क़त्ल जो इतला कई। जंहिं बैदि अस्पताल पहुता आहियूं जॾहिं त पुलिस जो चवणो त नारी खे घुटा ॾेई क़त्ल कयो वियो आहे। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि असुली हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। आख़िरी इतला ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे।